अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां समद ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो SB ऑफिशियल। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त कहिड़े तरीक़े सां तव्हां जेको आहे पंहिंजे फ़ोटोज़ जेके बि आहिनि तव्हांजा उन्हनि जी तव्हां PNG करे सघो था। दोस्तों, PNG हिकु तमामु घणो हार्ड ऐं वॾो मैटर आहे जंहिंजे करे खोड़ माण्हू परेशान हूंदा आहिनि त हू पंहिंजी फ़ोटो जी PNG कीअं कनि। खोड़ सारा दोस्त हुन लाइ पिक्सल लैब या पिक्सआर्ट बि यूज़ कंदा आहिनि। तो दोस्तों, उन में टाइम इलाही ज़्यादा जेको आहे ज़्यान थींदो आहे, तंहिंजे करे मां अहिड़ी ट्रिक खणी आहियां जंहिंखे तव्हां फॉलो कंदव त कुझु ई सेकंडनि में तव्हां पंहिंजे फ़ोटोनि जी PNG करे सघंदव। सो दोस्तों, उनखां पहिरियों तव्हां हिकिड़ो अर्ज़ु आहे, जेकर तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हलंदड़ वीडियो खे लाइक कयो। तो दोस्तों, वीडियो शुरू था कयूं। सभ खां पहिरियों तव्हांखे वञिणो आहे पंहिंजे गूगल में। जीअं तव्हां गूगल ते क्लिक कंदो उते तव्हांखे टाइप करिणो आहे रिमूव फ़ोटो। दोस्तों, ध्यान सां ॿुधो, त तव्हांखे टाइप करिणो आहे रिमूव फ़ोटो। जीअं तव्हां उते रिमूव फ़ोटो टाइप कंदो उन बाद तव्हांखे करिणो आहे उनखे सर्च। दोस्तों, रिमूव फ़ोटो खे तव्हांखे करिणो आहे सर्च। जीअं तव्हां उनखे सर्च कंदव, अॻियां पहिरियों जेको ऑप्शन आहे रिमूव बैकग्राउंड फ्रॉम इमेज, उनखे तव्हांखे उन ते क्लिक करिणो आहे। जीअं तव्हां उन ते क्लिक कंदव, कुझु मिंटनि जी लोडिंग खां पोइ तव्हांजे अॻियां इंटरफेस जेको आहे ओपन थींदो, जंहिंमें तव्हांखे अपलोड इमेज ते क्लिक करिणो आहे। दोस्तों, जीअं त मूं तव्हांखे ॿुधायो त तव्हांखे अपलोड इमेज ते क्लिक करिणो आहे। दोस्तों, हेठां ॾिसंदो त अपलोड इमेज आहे, उन ते तव्हांखे क्लिक करिणो आहे। जीअं तव्हां उन ते क्लिक कंदो, तव्हांखे अॻियां ऑप्शन अची वेंदा, जंहिंखां पोइ तव्हांखे डॉक्यूमेंट्स वञिणो आहे, जीअं तव्हां आसानी सां पंहिंजा फ़ोटो जेके आहिनि चॉइस करे सघो। दोस्तों, जीअं तव्हां उन ते क्लिक कयो, तव्हांजे अॻियां मुंहिंजो व्हाट्सअप इमेज जेके बि आहिनि उहे ओपन थी विया आहिनि। मां व्हाट्सअप इमेज जे भरिसां हुक ते क्लिक कंदुसि ऐं मां पंहिंजे फोल्डर्स में वेंदुसि। जंहिं फ़ोटो जो मूंखे PNG करिणो आहे उहो मां खणंदुसि। तो दोस्तों, हीअ हिकु मूं वटि कैप्चर थियल फ़ोटो आहे। उन ते मूं क्लिक कयो, उनखां पोइ प्रिपेयरिंग अपलोड थियणु शुरू थी वियो। अपलोडिंग खां पोइ जेको तव्हां फ़ोटो अपलोड कयो उहो बि मीन्स ओरिजिनल हेठां अची वियो आहे ऐं रिमूव्ड बैकग्राउंड। तो दोस्तों, ॾिसंदव त तमामु ज़बरदस्त जेका आहे PNG थी चुकी आहे ऐं कुझु ई सेकंडनि में थी चुकी आहे। दोस्तों, तमामु ज़बरदस्त PNG कुझु ई मिंटनि में थी वई आहे ऐं सेव करण जे लाइ तव्हां डाउनलोड ते क्लिक कंदव त कुझु ई मिंटनि में तव्हांजो फ़ोटो तव्हांजी गैलरी में हूंदो। सो दोस्तों, उमेद आहे त अॼु जी नंढड़ी वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आईंदी। तो दोस्तों, मिलंदासीं कंहिं ॿी वीडियो में। तेसिताईं दुआउनि में यादि, अल्लाह भाई अल्लाह निगहबान।